नमस्ते दीदी। नमस्ते दीदी हिकु क्वेश्चन थी पुछां। हा त जेके ब्राह्मण आहिनि हा उन्हनि जी चोटी रखियल हूंदी आहे सिर ते, पासे ॾेखारींदा आहिनि, उनजो छा मतिलबु? हा ॾिसो, पाण जेको स्वास्तिक जो पाठ पढ़ियोसीं न, हा उनमें पाण चयोसीं कि स्वास्तिक में 4 भाग हूंदा आहिनि, उनमें 4 युग जो प्रतीक हूंदा आहिनि, भई सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग। त हाणे कलयुग में त हिकदमि तमो प्रधानता थी वेंदी आहे, त कलयुग खां पोइ डायरेक्ट सतयुग जो पाठ ॾेखारियो अथनि। त कोई भी चीज पुराणी थींदी आहे त नयो करण जे लाइ हुनखे समय त लॻंदो आहे न, तॾहिं उहा नई ठहींदी आहे, सुठी ठहींदी आहे, साफ़ सुथरी। सतयुग त साफ़ सुथरो हूंदो, ऐं कलयुग में त किन कचिरो आहे, आत्माउनि में बि किन कचिरो आहे, त दुनिया में बि किन कचिरो आहे। त हिन ॿिन्ही युगनि जे विच में हिकु संगम युग ईंदो आहे, मतिलबु ॿिन्ही जे मिलण जो युग, हिकु विच में संगम। हा, हिन संगम युग ते धरती ते केरु ईंदो साफ़ सफ़ाई करण लाइ? भी एॾी आत्माएं एॾी तमो प्रधान संस्कार बिगड़ल आहिनि, त आत्माउनि जो पीउ अची करे आत्माउनि खे सुधारंदो आहे। घर में कचिरो थींदो त करण वारो केरु थींदा? ॿार ई थींदा न, घर में रहण वारा ई थींदा। त उहे दुनिया में बि एॾो कचिरो आहे, ऐं घर में अगरि कचिरो थिए थो त हुन खां पहिरियों कचिरो किथे हूंदो? फालतू वीचार किथे ईंदा? मन में ईंदा न, ऐं मन आत्मा में हूंदो आहे। त आत्माउनि में बि कचिरो थी वियो आहे, त दुनिया में बि कचिरो थी वियो आहे। हाणे दुनिया जी साफ़ सफ़ाई त प्रकृति करे सघंदी आहे न, भई हिकु भूकंप अचे त सभु पुराणी चीजूं हेठि, हिक ई पाणी जी लहर अचे त पूरी धरती साफ़ न, भूकंप अचे त सभु घर किरी पिया, सभु कचिरो पाणी खणी वेंदो, ऐं हवा हुनखे सुखाए छॾंदी, हवा, धूप आदि। त धरती जी सफ़ाई त थी वेंदी, लेकिन आत्माउनि जी सफ़ाई करण लाइ परमात्मा इन सृष्टि ते ईंदा आहिनि। त परमात्मा अची करे जंहिं शरीर में ईंदा आहिनि न, भई लिखल आहे न, ब्रह्मा द्वारा नई दुनिया जी स्थापना थींदी आहे, त जंहिं तन में ईंदा आहिनि हुनजो नाम ब्रह्मा रखंदा आहिनि। त सृष्टि जी शुरूआत किथां थींदी आहे? जॾहिं भॻवानु धरती ते ईंदो आहे। भई कलयुग ख़तम थी वियो, मतलब ईंदा भगवान कलयुग जे अंत, सतयुग जे आदि में आहिनि, लेकिन जंहिं समय भगवान हिन धरती ते अची वियो, सतयुग जे लाइ साफ़ सफ़ाई शुरू थी वई, त मतलब पंहिंजे लाइ त थी वियो न, भई हाणे कलयुग ख़तम थी वियो, सतयुग जे लाइ साफ़ सफ़ाई थी थिए, उहो अचण वारो आहे। त परमात्मा ब्रह्मा तन में अची करे पहिरियों जंहिं ॿारनि खे इहो ज्ञान ॾींदो आहे, ॾींदो त पूरी दुनिया खे आहे, लेकिन जेकी कलयुगी आत्मायूं हुनखे हुनजे ज्ञान खे सम्झी करे पंहिंजे लाइ पंहिंजे तयारियूं थी करनि नई दुनिया में वञण जे लाइ, उहे सभु कहिड़े कुल में ईंदा आहिनि? ब्राह्मण कुल में। छोजी ब्रह्मा द्वारा परमात्मा हुनखे ज्ञान ॾींदो अथनि न, त ब्रह्मा जे द्वारा परमात्मा हिकु तरीक़े सां हुननि खे एडॉप्ट करे छॾीनि पंहिंजे कम जे लाइ, नई दुनिया जे लाइ। त भगवान अची करे कहिड़ो कुल जो धर्म जी स्थापना कई? ब्राह्मण धर्म जी। उन खां पोइ उहे ई जेका ब्राह्मण ठहिया था, उहे ई जेकी आत्माऊं जे परमात्मा जो ज्ञान ब्रह्मा तन द्वारा ॿुधियो, धारण कई, दुनिया खे ॿुधाई, उहे ई सभु आत्माएं सत्युग में वञी देवता ठही। छोजी उन्हनि में उहे सभु संस्कार हूंदा न, भई देवी देवताउनि जी दुनिया में छा थींदो, उहो भगवान उन्हनि खे ॿुधाई, त हुते वञी उन्हनि उहो धर्म में पूरी पालना आदि कई, पूरो धर्म जा नियम मर्यादा सां धर्म जी स्थापना थी वई, धर्म जी वृद्धि थी वई। पोइ देवता खां पोइ क्षत्रिय कुल, त्रेता में, पोइ द्वापर में आयो वैश्य कुल, पोइ कलयुग में आयो शूद्र कुल। हाणे सतयुग में त थोड़ी सी आत्मायूं, पर धीरे धीरे जीअं जीअं धर्म ईंदा पिया वञनि, उहा आत्माउनि जी वृद्धि थींदी वई। त सभिनि खां पहिरियों धर्म कहिड़ो थी वियो? ब्राह्मण धर्म।
ब्रह्म धर्म। हाँ, भगवान स्थापन कई न भई, भगवान हिक तरीक़े सां नई दुनिया जे लाइ ही वो नंढो सो धर्म स्थापन कई, अलॻि सां त कुझु बि न कई न। भई देवता ठहण खां पहिरों दैवी संस्कार त धारण करणा पवंदा न, दैवी संस्कार, दैवी रीति रस्म। त कलयुग में त पाण खे वो दैवी शरीर मिली न सघंदो आहे, छो जी हिते त विश्व जो पैदाइश शरीर हूंदो आहे, विकास सां पैदाइश शरीर थींदो आहे। देवताउनि जो त योग बल सां शरीर पैदा थींदो आहे। लेकिन आत्मा शरीर में जेकी आहे उहा ई आत्मा खे सतयुग में वञिणो अथसि न। त परमात्मा त आत्माउनि में संस्कार भरे पियो न। त आत्माउनि जो जेको जीअं ई नई स्मृति आई कि हाणे असां देवता वञण लाइ, देवी देवता दुनिया में वञण लाइ पढ़ाई था पढ़ूं, त कहिड़े बि शरीर में वेही करे पढ़ाई पढ़ूं। आत्मा संस्कार खणी वेंदी सतयुगी दुनिया में, त हुते वञी नयो शरीर मिलंदो। लेकिन आत्मा शुद्ध काथे थी? संगम युग। जॾहिं परमात्मा सतयुग में त असांखे अची करे न पढ़ाईंदो न, हुतां खां त नए धर्म जी स्थापना थियणी आहे। त हुन जे लाइ तयारी जंहिं युग में कई, हुन युग में असांखे ब्रह्मा द्वारा इहो जेको पढ़ाई पढ़ाई ज्ञान ॾिनई, त हुन नंढे से जेतिरा बि माण्हू हुया हुनखे हिकु नाम ॾियणो हुयो, हुन कुल खे। भई परमात्मा जी इहे कुल जा ॿार आहिनि जेका परमात्मा जा मददगार आहिनि, उन्हनि खे ब्राह्मण कुल चई छॾियऊं। त भगवान अची करे सभिनि खां पहिरियों ब्राह्मण कुल जी स्थापना कई। त पंहिंजे शरीर में बि सभिनि खां पहिरियों छा हूंदी आहे? चोटी। ऐं पंहिंजो जेको इहो मुख हूंदो आहे न, उहो थींदो आहे सतयुग। मतिलबु पंहिंजो शरीर बि ॾिस, पंहिंजो परमात्मा चईंदा आहिनि तव्हांजो शरीर बि 5 युगनि में डिवाइडेड अथव। भई चोटी थींदी आहे ब्राह्मण जी, मुख थींदो आहे देवता जो, छाती थींदी आहे क्षत्रिय, पेट थींदो आहे वैश्य, ऐं टंग थींदी आहे शूद्र। ही जेकी पाण बाजुली न खेलंदा आहियूं, हिन जो मतिलबु इहो आहे कि पाण ई ब्राह्मण, पाण ई देवता, पाण ई क्षत्रिय, पाण ई वैश्य थींदा आहियूं। हाँ, सभिनी कुलनि में, मतिलबु जेकी आत्मा ब्राह्मण कुल में हूंदी उहो ई देवता में, उहो ई क्षत्रिय में, उहो ई वैश्य में, उहो ई शूद्र में। हाँ, हिन जे विच में ॿियूं आत्मायूं अची सघंदियूं आहिनि, लेकिन जेकी आत्मा ब्राह्मण कुल खां आई, चोटी खां, उहो पूरो चक्कर लॻाईंदी। बाक़ी चक्कर जे विच में त अलॻि अलॻि धर्म ईंदा, जंहिंजो बि जंहिं धर्म में पार्ट हूंदो उहो आत्मायूं विच विच में अची ईंदियूं। ठीकु आहे, लेकिन जेकी ब्राह्मण ठहींदी उहो पूरो चक्कर लॻाईंदी। ब्राह्मण देवता, हम सो ब्राह्मण, सो देवता, सो क्षत्रिय, सो वैश्य, सो शूद्र। ठीकु आहे, हिन करे ब्राह्मण जी चोटी छो ॻाल्हि आहे? छो जी ब्राह्मण कुल, ब्राह्मण धर्म सभिनि खां पहिरियों हिन धरती ते, हाँ, हुनजी पालना बि परमात्मा कई। हाँ, ठीकु आहे। परमात्मा के द्वारा कई? ब्रह्मा द्वारा। ठीकु आहे। हाँ, थैंक यू।